प्रियालो मां ख़बर ॾींदा हलो त प्रियालो में बि इसराइल जी बर्बरियत ऐं मज़लूम फ़लस्तीन सां यकजहती लाइ प्रेस क्लब प्रियालो अॾो पुरअमन एहतजाज करे इसराइल जे ॾाढ ऐं जबर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं मज़लूम फ़लस्तीनी अवाम सां यकजहती जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते कंवल समाजी तंज़ीम खुशहाल समाजी तंज़ीम सिंधी अदबी संगत ऐं सिविल सोसाइटी प्रियालो जे अॻवाननि सजाद मीराणी मुदसिर अली कलीमुल्ला भुट्टो ज़ाहिद शेख प्रोफेसर नेमतुल्ला सोलंकी ऐं चेयरमैन टाउन कमेटी प्रियालो सैयद जुमन शाह बुखारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आलमी दुनिया फ़लस्तीनियुनि जे मज़लूम माण्हुनि जे मथां इसराइली क़ाबिज़ फ़ौज जे ज़ुल्म ऐं बर्बरियत जो को बि नोटिस न वरितो आहे। अक़वाम मुतहदा ऐं इस्लामी मुल्कनि जी गॾियल तंज़ीम OIC खे घुर्जे त इसराइल जी बर्बरियत जो सख़्त नोटिस वठंदे फ़लस्तीन खे हक़ ख़ुदादारियत ॾियारियो वञे। हिननि चयो त असां पाकिस्तानी हर वक़्तु पंहिंजे फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु बीठल आहियूं। आज़ादी इन्हनि जो हक़ आहे ऐं क़िबला अवल बैतुल मुक़द्दस ते ज़ालिमनि जो कब्ज़ो कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।